ॿई गजी चाकर खान जे घर ते हमलो कजो ऐं असां ॿई शेर बहादुर खे छॾण जी कोशिश कंदासीं। बंगुल जेकॾहिं मुक़ाबिलो थियो त अहिड़ो मुक़ाबिलो कंदासीं जो हिकु बि न बचंदो। गोलियुनि सां परुण थी वेंदा परुण। हलो पोइ देर न कयो, हलो। सोराब खान जेकॾहिं इन जाइ ते मां हुजां त बालाज खे इन ई हरकत ते गोली हणी छॾियां। चाचा साईं अजायो खून ख़राबे मां कहिड़ो फ़ाइदो। मूंखे या पक आहे त बालाज समझी वियो हूंदो। सोराब खान मुंहिंजी ख़्वाहिश आहे त असांजी क़ौम ऐं बिरादरी कोहिस्तान में मज़बूत थिए ऐं पंहिंजी क़ौम खे मंज़िल ते पहुचाइण इहो तुंहिंजो कमु आहे। इहो तूं पंहिंजे ज़हन में विहारे छॾ। चाचा साईं तव्हीं एॾा नाउमीद छो थी विया आहियो? हा इहा नाउमीदी मूंखे बालाज जे तरफ़ां सरदारी जे ऐलान खां पोइ थी आहे। चाचा साईं जेकॾहिं बालाज पंहिंजे राज ऐं भाग खे चङी तरह संभाले सघे थो त मूंखे को बि एतिराज़ न आहे। न हू सरदार नथो थी सघे। तूं पंहिंजी बिरादरी ऐं क़ौम खे चङी तरह हलाइण ॼाणी थो ऐं इहो कमु तोखे ई करिणो आहे। पर चाचा साईं जेकॾहिं माण्हू चिड़ी विया त? सोराब खान लोफर जो पासो शरीफ़ न पर लुचो ठहंदा आहिनि। इन ॻाल्हि जी तूं दिलि चाहे कर। सॼी बिरादरी जा चङा इज़त वारा तुंहिंजे पासे हूंदा। चाचा साईं मूंखे ख़बर पई आहे त बालाज कंहिं ताड़ में आहे ऐं हू मूंखे या कंहिं ॿिए खे या तव्हांखे बि नुक़सान रसाए सघे थो। उन करे चाचा साईं पाण खे होशियारु रहणो पवंदो। सोराब खान इहो त वक़्तु ॿुधाईंदो त बालाज कॾहिं केतिरो वक़्तु कंहिंसां जहिड़ो थो अटकाए ऐं पोइ उनखे ख़बर पइजी वेंदी त छेड़ो चोटणु सवलो आहे या। सोराब खान उहे असांजा वॾा हुया जिन जबलनि खे तलवारुनि सां चीरे पंहिंजी क़ौम लाइ रस्ता ठाहिया हुया ऐं मूंखे यकीन आहे त सॼी बिरादरी तोसां गॾु रही करे पंहिंजी मंज़िल माणींदा। बालाज जहिड़ा त कई आया ऐं ख़तम थी विया। उन्हनि खां त डिॼण जी का बि ज़रूरत न आहे। तव्हांजे सिर वक़्त जो ख़ैर हुजे चाचा साईं, पर बालाज न चाचा साईं न। बालाज पाण सां थियल नाइंसाफ़ीअ जो पलांत ज़रूर कंदो। हू ख़ामोश न वेहंदो चाचा साईं, न वेहंदो। सोराब हुन सां का बि नाइंसाफ़ी नाहे थी। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे ऐं मां पंहिंजो हर फ़ैसिलो तराज़ूअ में तोरे तके कंदो आहियां। सरदार जी पग तोखे ॿधबी ऐं इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। तोखे सां भॼी वियो जमाल खान। जानिब मां इन कमीने शेर बहादुर खां प्लान ज़रूर कंदुसि, न छॾींदुसि इन्हीअ खे। जमाल खान हाणे जेकी कुझु बि करिणो आहे न होश ऐं हवास सां करिणो आहे। जीअं हालतूं सुधरंदियूं पोइ कुझु कंदासीं। न जानिब न, मूं कॾहिं बि पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में हालतुनि जे सुधरण जो इंतज़ार नाहे कयो। शेर बहादुर भॼी पंहिंजी जान त बचाई आहे। ख़ैर नीकर भी नंढी जुमा भी खड़ा केड़ा भी तो यो शेर बहादुर आ जानिब इन बंकुल ऐं शेर बहादुर खे हर हाल में सज़ा ॾियणी आहे बख़्श करणो उन्हनि खे। इन्हनि खे त सज़ा मिलंदी, ज़रूर मिलंदी। अहिड़ी सज़ा मिलंदन त पूरे कोस्तान खे ख़बर पवंदी। बाक़ी ॾुख एतिरो अथमि त इहो शेर बहादुर
भॼी वञी बंकुल सां मिलियो आहे। इहो ॾुख ख़तमु। मां तुंहिंजे दुख खे सम्झां थो जमाल खान, पर हाणे इहो दुख शेर बहादुर बंगुल जे मौत खां पोइ ई ख़तमु थींदो। जानिब तूं ॾिस जाए, इन बंकुल ऐं शेर बहादुर खे मां मारींदुसि, हिननि हथनि सां मारींदुसि। हिननि जो लाश न कोहिस्तान जे गिछ नहीं पगड़नि जे हवाले कंदुसि। मां इन मामले में तोसां गॾु आहियां जमाल खान। त पोइ ठीकु आहे, अॼु खां पोइ उगती ॻणप शुरू इन शेर बहादुर ऐं बंकुल जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। हाँ बंगुल यारा, वाकई सचो है बंगुल, तो शेर बहादुर सां यारी निभाई है। इहा ॻाल्हि तुंहिंजी ठीकु आहे शेर बहादुर खां, पर मुंहिंजी सलाह वठ या निकिरण जी कर, छो जो मुल्क टामू लॻो पियो आहे। न बंगुल न, मूंसां न जमाल खान हिन नेमत मूंसां इहो छॾ कयो, ऐं बसि करे विया। मां उन्हनि सां अहिड़ो वीचार कंदुसि जो रतो उन्हनि जी बगड़ बि न छॾींदा। ईअं थींदो शेर बहादुर खान, पर कुझु ॾींहं इंतज़ार कर। छो? इन करे तोखे पंहिंजे बारे में सोचणु घुरिजे। जेकॾहिं तोखे कोहिस्तान में ज़िंदा रहणो आहे, पोइ का जिंदान खणणो पवंदई। शेर बहादुर जिंदान ॾींदो आहे, थींदो न आहे। वरी बि सोच, ईअं नुक़सान में वेंदे, ऐं नुक़सान में तुंहिंजी जान बि वञी सघे थी। मां छेड़े में कॾहिं पंहिंजी परवाह न कंदो आहियां, तॾहिं त दुश्मन ते हावी हूंदो आहियां। मुंहिंजी सलाह वठ, सरदार वटि वञ ऐं पंहिंजी वेचारगी ॾेखार। हा बंगुला, तुंहिंजी इहा सलाह ठीकु आहे, पर अञा कुझु वक़्तु इंतज़ार कर। ॾिस त अॻिते छा थो थिए। मूंखे लॻे थो इन शेर बहादुर खे सरदार शेर मोहम्मद खान किथे लिकायो हूंदो, न त सॼो कोहिस्तान हुन जे ख़िलाफ़ आहे। हू हिकु मिंट में मारिजी वेंदो। मूंखे सरदार शेर मोहम्मद खान वटि वञणु घुरिजे, उन सां हिकु दफ़ो मिली ॻाल्हाइणो पवंदो मूंखे। पर जमाल ईअं अकेलो वेंदे, तोखे उते अकेलो वञणु न घुरिजे। इहा कहिड़ी बहादुरी आहे जो अकेलो नट वञी थो, वॾो दुश्मनी कुझु बि थी सघे थो। थींदो वरी छा? मां सिर्फ़ ख़ुदा खां ड्रिजंदो आहियां, ॿियो कंहिंखों बि न। मां वेंदुसि ऐं सरदार शेर मोहम्मद खान सां ज़रूरु मिलंदुसि। जेकॾहिं मारिजी वियुसि त बि ख़ैर आहे। अलाह ते रख, अलाह तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो जमाल। सरदार बालाज, जेको तव्हां चओ पिया, छा इहो फ़क़ीरो मञींदो? लालच इंसान खे मजबूरी में कुझु बि करणु सेखारे छॾींदी आहे। तूं हुनखे गुरबत खां नफ़रत ॾियार, सम्झाए हुनखे त गुरबत मां कढी अमीर जी ज़िंदगी गुज़ारणु सेखारींदासीं। दुख तोखां परे हूंदा ऐं बालाज खान जे घर सुख ई सुख। हाँ, पर सरदार साईं, जेकॾहिं फ़क़ीर इहा ॻाल्हि न मञी त पोइ तोखे कीअं बि करे हुनखे मञाइणो पवंदो। हानी मुंहिंजी ते मां हुनजो मुक़दर ई बदिलाए छॾींदुसि। हानी खे हासिल करणु मुंहिंजो ख़्वाबु आहे
इहो ख्वाब हानि खे हासिल करण खां पोइ ई पूरो थींदो। सदको वञे सरदार साईं, तव्हां जेके ख्वाब ॾिठा आहिनि ज़रूर पूरा थींदा। मां हानि खे हासिल करे हुनजे मुंहं ते अहिड़ो चमाटो हणणु चाहियां हुनखे ख़बर पइजी वेंदी त बाला जे इश्क ऐं मोहब्बत जो अंदाज़ कुछ अलग है। मुंदर तू वञ, जीअं मूं तोखे सम्झायो आहे ईअं ई वञी कर। बोलो ये तो हुक्म सरदार बालाज। बुखार आ गए इन्हें सरदार ॾां सरदार ना पर छो कुछ ज़रूरी ॻाल्हाइणो अथम। सरदार खीरथर वारे पासे वेला छा ॻाल्हाईंदुसि? इहो आऊं तोखे छो ॿुधायां, जो हुन सरदार खे वञी ॿुधाईंदुसि रूबरू। अहिड़ी का बि ॻाल्हि सरदार सां न कजांइ जंहिंसां असांजी ऐं सॼे राज जी बेइज़ती थिए। चाचा पागली, इज्जत ऐं ज़िल्लत खुदा जे हथ में आहे। ये सरदार ई आहिनि जंहिंजे सहारे असां हिते हलूं था, उन्हनि जे तारीअ टॻूं था। चाचा पागली, रिज़्क़ मुंहिंजो राज़िक़ आहे, खाराइण वारो उहो ई आहे मुंहिंजो राज़िक़। इन जो मतिलब त तूं सरदार खे कुझु बि नथो सम्झी? सरदार वरी असांखे छा था सम्झनि? इन्हनि हमेशह असांजी बेइज्जती कई आहे, सदाई बेवाजिबी कई आहे असांजी। हू असांजी बेइज्जती कनि या इज़त कनि, पर पाण खे उन्हनि जी इज़त करणी आहे। रुगो तूं ऐं मां न, पर ही सॼो कोहिस्तान उन्हनि जी इज़त करे थो। नथो मञा मां तुंहिंजे इन सरदार खे, नथो मञा मां सरदारी निज़ाम खे, न मन ज्ञानी शाह ने ॿुधी या अञा बि मां तोखे सम्झायां। ॿार त पोड़ो थी, दिमाग़ बि पोड़ो थी वियो अथई। ये सरदार ग़रीबनि खे जीअण कोन ॾींदा। वञा थो इन सरदार खे ॾिसां थो। कनक सरिका सरका वतिमा परारन, सरिका सरका वतिमा परारन, ऐ दिले बंद। खबरदार चुरण जी कोशिश न कजो न तो गोली हड़े छॾंदसि। बालाज खान किथे आहे? मूंखे न आहे ख़बर। चोर न गोली हड़े छॾंदसि। चोर न पिस्टोल दे मूंखे, पिस्टोल दे। सच ॿुधाए किथे आहे बालाज? मूंखे न आहे ख़बर। ॿुधाए गोली हड़े छॾंदसि। सच तो चवां, मूंखे ख़बर न आहे। तोखे सभु ख़बर आहे, तूं हुन ते कख थो रखी। ॿुधाए बालाज किथे आहे? न तो गोली हड़ी छॾंदसि। तूं ऐं बालाज जेके मुंहिंजे अंदरि उला ॿारिया न, हुन जे धुएं सॼे इलाइक़े में ज़हर फैलाए छॾियो आहे। तव्हां जेकी बाहि बारी आहे न, हुन बाहि में घोड़ा माण्हू ॿार सभु सड़ी विया आहिनि। हुननि जो तव्हां सभिनीनि खां बदिलो वठणो आहे, हुननि खे इंसाफ़ ॾियणो आहे। मूं ते ज़ुल्म कंदे तूं इंसाफ़ नथी करीं। जीअं तव्हां ज़ुल्म कंदे ज़ालिम नथा छॾायो ऐं इंसाफ़ पसंदि छॾायो था, ईअं मूंखे बि तव्हां ज़ालिमनि ते ज़ुल्म कंदे रहम नथो अचे। तव्हां जहिड़े ज़ालिमनि खे ख़तम करण जो मूं कसम खयो आहे। जेसि ताईं हिकु बि ज़ालिम ज़िंदा हूंदो, मां सुख सां न वेंदसि। ऐं जेसि ताईं तूं बालाज जो न ॿुधाईंदे त मां तोखे न छॾंदसि। ॿुधाए बालाज खान किथे आहे? हानी बालाज कारे जबल जे वेल आहे। जॾहिं बि उनखे इहा ख़बर पवंदी त मां तो वटि क़ैद आहियां, हू तो ते तूफ़ान वांगुरु कड़कंदई। ऐं हानी मां बेॾोही आहियां। जेसि ताईं बालाज वापसि अचे, मां तोखे पाणी में गोता ॾेई रही मारींदसि। उतर
जमाल खान मां अॼु तो वटि पाण हली आयो आहियां। जमाल खान तूं असांजे मनसब खे विसारे पोइ थो ॻाल्हाईं। मूं अॼु ॾींहुं ताईं जेके फ़ैसिला कया आहिनि उहे इंसाफ़ ऐं सचाई जी बुनियाद ते कया आहिनि। भले आस के सरदार साईं दही खना लख इज़तो, पर सरदार साईं इन ॾोहारी शेर बहादुर खे पनाह ॾियण, वेचारे चाकर ऐं दिलदार खे माराइण जो इल्ज़ाम पंहिंजे सिर ते खणी इहो सच छो नथा चओ? ख़ामोश, आस्ते ॻाल्हाए। मूं जेकी कुझु कयो सच कयो या कूड़ कयो, उन में असांजे राज जी इज़त जो मसइलो हो। इहे हमला ऐं खून मूं न कराया आहिनि ऐं नई शेर बहादुर मूं वटि आहे। जमाल खान मूं जेकी कुझु कयो उहा वक़्त जी ज़रूरत हुई। सरदार साईं ज़रूरतनि जो गुलाम तूं आहीं, मां न। तो द्रोह च न कए, मां न जनगा तो कूड़ ॻाल्हाए पंहिंजे इलाइक़े में मुजरिम खे पनाह ॾिनी आहे। सरदार साईं शेर बहादुर ज़रूरतनि जे ख़ातिर तव्हां जहिड़नि वटि इस्तेमाल थींदो आहे। सरदार साईं ग़रीबनि खे लुटींदो ऐं मारींदो रहंदो आहे। उन मासूम ऐं बेगुनाहनि जो क़त्ल कयो आहे। चाकर ऐं दिलदार ॿई बेगुनाह हुया। सरदार साईं मासूम त बाज़ारनि में खपंदा आहिनि, पर ही तव्हांजे इंसाफ़ जे कटड़े में मारिजी विया ऐं खपी विया। तव्हांजो इंसाफ़ बाज़ारनि में विकंदो रहियो। ईअं ई जेकॾहिं तव्हांजो इंसाफ़ बाज़ारनि में विकंदो रहियो, पोइ इन कोहिस्तान में जेको बि जुर्म थियो उन जा ज़िम्मेदार तव्हां हूंदो। सरदार तव्हां। चाकर ऐं ॿियनि जी हिमायत में ॻाल्हाइण खां पहिरीं तूं इहो छो नथो सोची त मूंखे राज हलाइणो आहे ऐं इहा मुंहिंजी मजबूरी आहे त मां सभिनी सां हिकु जहिड़ो हलां। गुलबानो ऐं गुलज़री जी शादीअ ते बि आङुरियूं खॼण लॻियूं आहिनि जमाल खान, ऐं माण्हुनि इहो चवणु शुरू कयो आहे त असां ग़लति कयो आहे। इन करे ख़ामोश रहियो आहियां जमाल खान, छो त कानून ऐं ॾोह जी इहे बेजोड़ शादी असांजे लाइ ज़िल्लत जो सबबु बणिजी चुकी आहे। जमाल खान इन करे मजबूरन मूं हिकु वॾे ॾोहारीअ खे पहिरियों भेरो हितु घुरायो आहे। जमाल खान जेकॾहिं मां ईअं न करिया हा त हिकिड़ो वॾो तूफ़ान उथे आहे जेके केरु बि रोके न सघे हा, जंहिंमें सभु मारिजी ॻरी ख़तमु थी वञनि हा। तव्हां हुकुम कयो हा, तव्हांजे हिक इशारे ते ही जमाल पंहिंजो सिर कलम करे छॾिया। मां मजबूर आहियां सरदार साईं। हाणे जेको कुझु कंदुसि उन जो ज़िम्मेवार तूं हूंदे। तूं मारोगे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।